लोकल में हम इनको चाह रहे हैं, अगर लोकल में है तो आप इनको सक्कर तक पहुंचाएं, सक्कर से इनको आगे और मजीद सहूलत मिल जाएगी। वो बोल बात रहे की हैं आपने जी, हमने अभी बात की है। वो बोल रहे हैं हम नहीं दे सकते सहूलत, सिर्फ हम लोकल ही देंगे, सक्कर भी नहीं देंगे, यहीं से नवाबशाह से हैदराबाद तक देंगे। अच्छा, अब जाना है इनको पंजाब में, वो भेज दे रहे हैं हैदराबाद। अब अच्छा क्या सूरत हाल है अभी? सूरत हाल ये है सर कि यहाँ पे हमारी बॉडियाँ इस तरह तकरीबन है। अब ये देखिए ये एम्बुलेंस वगैरह हैं, एक एम्बुलेंस 65,000 रुपये ले रही है पंजाब का। हमारी सिंध हुकूमत से अपील है कि कम से कम हमें 1122 की सहूलत दी जाए। सहूलत 1122 की सिंध में भी है, 1122 की सहूलत बुरेवाला में भी है। हमारी सिंध हुकूमत से अपील है कि भी हमें ये 1122 की सहूलत दी जाए, ताकि एक तो हम पहले ही मरे हुए हैं भाई, कम से कम ये किराए से ना मरे हम। जो हमारे पास 6 जनाजे हुए, हाँ, कितनी एम्बुलेंस चाहिए? हमारे 4 जनाजे और 2 बिल्कुल सीरियस हालत में, कम से कम हम उन्हें घर तक पहुंचा सकें। हमें बस इतनी हमारी रिक्वेस्ट है, बराए मेहरबानी ये तवज्जो करेगा। और नालो चाहे मल्हार खान मशहूर ये छा मतलब दिया साईं। इहो सुबुह जेको सेवन शरीफ़ में वञण वारा जेके पंजाब मूं बुरे वारा जेके बुरेवाल मूं पंजाब मूं जेके ज़ाइरीन ईंदा आहिनि पूरी पाकिस्तान मूं ईंदा आहिनि मेले ते? हा, मेले ते, साईं जे मेले ते। उहे उनजो रस्ते में एक्सीडेंट थियो, सेवन शरीफ़ वञनि पिया काज़ी अहमद जे क़रीब। ऐं कल्ह बि 5 लाशूं मिलियूं आहिनि, अॼु बि ही 4 लाशूं। ऐं अवां ॾिसो पिया त हिते माना वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ही जेके वैननि वारा आहिनि या जेके ड्राइवर हज़रात आहिनि, उन्हनि ते को बि मक़सद के उन्हनि खे कंहिं शइ जी परवाह न आहे। रोज़ाना आहे बेस ते ॾिसो पिया त एक्सीडेंट थियनि पिया, माण्हू मरनि पिया, माण्हू शहादतूं ज़ख़्मी थियनि पिया, ऐं उन्हनि जो को सही तरीक़े सां उन्हनि ते को लाइमल को ॾिनो वञे। ऐं मां इहा अपील कंदुसि सभिनी खे। ॿियो हिन मथां ॾिसो पिया त ही पंजाब में जेके डेड बॉडियूं पियूं 4 हिते आहिनि, 2 काज़ी अहमद में 2 हिते आहिनि, ऐं 8 माण्हू हुननि जा ज़ख़्मी आहिनि। उहे एम्बुलेंस कराइनि पिया, जेके एम्बुलेंस वारा आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे सिंध मूं जेका पंजाब में ईंदी उनजो किरायो घणो आहे, 85,000 80,000 रुपया, लेकिन हिननि जेको 65,000 ते हिननि गाॾियूं करायूं, 4 गाॾियूं करायूं ऐं लाशूं खणी वञनि पिया ओॾे पंजाब में। मां इहो सिंध हुकूमत खे पंहिंजे तमामु जेके वेलफेयर जा जेके इदारा उन्हनि सभिनी खे अपील कंदुसि, ख़ुदारा अहिड़े मौक़े ते तव्हां अचो, हिननि जी जेका वेलफेयर थियणु खपे। हिन महिल जेको आहे त मां हिते सुबुह खां वठी करे हिते कमु कयूं पिया, ऐं इहा कोशिशि कयूं पिया त हिननि जूं जेके डेड बॉडियूं आहिनि उहे पंजाब मोकिलाइनि, जेके ज़ख़्मी आहिनि उनखे पोइ उते मोकिलाइनि त उन्हनि जो बहितर इलाजु थी सघे। ऐं इंशाअल्लाह ताला असां इहो कोशिशि करे हिन में तव्हां मुंहिंजे बैक में ॾिसो पिया तव्हां ही सभु माण्हू गाॾियूं बीठियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला हिननि खे उते पंजाब मोकिलाईंदासीं, जेको असांखे वक़्तु पुॼे पियो असां ज़रूरु हुननि जे कंदासीं।